छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। ओ सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। मौजूद सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तरफ़ां अवां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ वारी सर। मौजूद सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे जग मशहूर प्रोग्राम दाप जा ॾस में असां हर हफ़्ते सिंधी ॿोलीअ जे किन ॿ ॿिनि या टिनि लेखकाउनि जो तारुफ़ अवां अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। ऐं असांजे गुज़िरियल हफ़्ते जूं जेके ॿ लेखकाऊं हुयूं से हुयूं सुमेरा ज़रीन, जेका सिंधी अदब जी तमामु वॾी कहाणीकारा हुई, जंहिंजी कहाणी वॾेरी तमामु घणो मशहूरु थी हुई। ऐं ॿी असांजी लेखिका हुई समीना मेमुण, जेका हिन वक़्तु टिमाही मेराण सिंधी अदबी बोर्ड जी एडिटर आहे। ऐं अॼु जेके असांजूं टे लेखिकाऊं आहिनि हुन में हिकिड़ी आहे नई केहीअ जी उभरंदड़ शाइरा, कहाणीकारा, नावलनिगार फारस सनम काज़मी। असांजी ॿी शाइरा आहे फारस अब्बासी, जेका सिंध जे आला पाए जे शाइर तनवीर अब्बासी जी धीउ आहे। ऐं असांजी टी जेका आहे लेखिका बि आहे, मोहक़िक़ बि आहे, नक़ाद बि आहे। हिन जेको आहे सो सिंधी अदब खे न्याय के सुठा किताब ॾिना आहिनि। डॉक्टर परवीन मूसा मेमुण। सामीन, सभ खां पहिरीं तव्हांजे अॻियां फारस सनम काज़मी जो तारुफ़ पेश करियां थो। नई टहीअ जी ख़ूबसूरत कहाणीकार ऐं शाइरा फारस सनम जो असुलु नालो सनम काज़मी आहे। हिन 23 मार्च 1988 ईस्वी ते बाजारा में सैयद ग़ुलाम सरवर शाह काज़मीअ जे घर में जनमु वरितो। हिन शुरूआती तालीम गर्ल्स प्राइमरी स्कूल बाजारा मां इंटर गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सेवन मां हासिल कई। हिन लिखण जी शुरूआत 14 सालनि जी उमिरि में 2002 ईस्वी खां कई। संदसि पहिरीं तख़लीक़ ख्वाब अधूरा रहिजी विया कहाणी हुई, जेका माहवार हालार डाइजेस्ट में 2002 ईस्वी में छपी। उन बाद हिन केतिरियूं ई कहाणियूं लिखियूं जेके मुख़्तलिफ़ रिसालनि, अदब, लोक, हालार, सिंधराणी ऐं ॿियनि में छपजंदियूं रहियूं। संदसि कहाणियूं समाज जी बराबरी, मतभेद रवैयनि, औरत सां बदसलूकी, एहसासनि जो लुटजणु ऐं समाज जे ॾाढ ख़िलाफ़ खुलियो आवाज़ आहिनि। हिन जे कहाणियुनि जा किरदार हिन समाज जा धिकारियल उहे माण्हू आहिनि जिन खे न ज़मीन थी अपनाए ऐं न आसमान थो छांव करे। अहिड़नि किरदारनि जी चूंड कंदे फारस हिन समाज जे मिटियाणनि माण्हुनि ते वॾा वर कया आहिनि। हिन जूं केतिरियूं ई कहाणियूं अहिड़ियूं आहिनि जो हर पढ़ंदड़ खे पंहिंजूं लॻनि थियूं। अखियुनि जा छपर वहण शुरू थियो वञनि।
हूअं बि सिंध जे हर मज़लूम माण्हूअ जी कहाणी हिकु जहिड़ी आहे। हर कंहिंजो दर्द साॻियो ई त आहे। चपियल कहाणियुनि में प्यार सलामत आहे जे ख्वाब अधूरा रहिजी विया पछता हुनजे वए खां पोइ बेवसीअ जा ॻोड़ा हवेलीअ जो लिकल राज़ न ख़तम थींदड़ कहाणी पंहिंजो पंहिंजो नसीब साकार कहाणियूं चई सघजनि थियूं। उन सां गॾोगॾु शाइरी बि कंदी रहे थी जेका पुणे लाल पाकिस्तान सिंध एक्सप्रेस ऐं ॿियनि अख़बारनि में छपजी चुकी आहे। शाइरीअ में हिन ग़ज़ल वाई ऐं नसरी नज़म लिखिया आहिनि पर हिन वधि खां वधि ग़ज़ल लिखिया आहिनि। संदसि हिकु रोमानवी ऐं एहसासाती ग़ज़ल अवां सां वंड करियां थो। सपननि जे संसार में साण हुजे, सपननि जे संसार में साण हुजे मूं सां त महबूब हाण हुजे। ज़िंदगीअ थी हिन वक़्तु ॿार लॻे, ज़िंदगीअ थी हिन वक़्तु ॿार लॻे परे जंहिं पल पाण हुजे। नफ़रतुनि जे नगर में निरालो शख़्स मोहबतनि जी खणी आयो खाण हुजे। मूं चाहियो हमेशह खां ओतिरी पंहिंजी उल्फत फ़क़्त मूं कान हुजे। ख़्वाहिश मुंहिंजी हीअ आहे सनम मुंहिंजो पिरीं मूं साण हुजे, मुंहिंजो पिरीं मूं साण हुजे। पारस के हिन ग़ज़ल में उमेदनि लाइ केतिरा ई चिराग रोशन नज़र अचनि था। हुन वटि मयार ॾोरापो न आहे पर हुनजे ग़ज़ल में आस ऐं उमेद या पखी परड़ा हणंदे नज़र अचनि था। हू हिकु वक़्तु नसर तोड़े नज़म ॿिन्ही सिंफ़नि सां भरपूर निभाकंद लेखक आहे। हिन नसर में कहाणी डायरीअ जा वर्क नसरी टुकड़ा ऐं हिकु नाविल रिश्तनि जो दर्द पिणु लिखियो आहे। पारस हिन तहीअ जी सुठी शाइरा कहाणीकार आहे। हिन जी ॿोलीअ में मिठास आहे। हिन जे लिखणनि में रियाणियुनि जो रस ऐं चस आहे। हिन जूं तख़लीक़ूं सिंधी समाज जो जाइज़ो आहिनि। हिन अदब में जेतोणीकि अञा ॿारनि वांगुरु विखो खणणु शुरू कयूं आहिनि हिन जे तख़लीक़नि में सदारो सच मौजूदु आहे। हिन जे कलम में जज़्बनि जा ज्वालामुखी नज़र अचे थो। हिन जूं लिखणियूं जिते सियारे जे सर्द रातियुनि जो कंहिं माउ जी ममता वांगुरु लुचनि ऐं फटकनि थियूं उते सरज़मीन सिंध जे माण्हुनि सां थींदड़ हर ॾाढ खे तड़पी उथनि थियूं। हिन जे कहाणियुनि में सिंध माउ जी थञ जो तक़दुस समायल आहे। हिन जी शाइरीअ में औरत जी पवित्रता जो अर्क समायल आहे। जंहिं तसलसल सां अदब जी दुनिया में दाख़िल थी आहे हुन मां अंदाज़ो करे सघिजे थो त हू जल्द ई अदब जी दुनिया में पंहिंजी हैसियत मञाईंदी ऐं पंहिंजो अलॻि मक़ाम हासिल कंदी। पारस जे कहाणियुनि जो मजमू पंछण जहिड़ो प्यार सफ़ाईअ जे मरहले में आहे। पाण हिन वक़्तु कराचीअ में रिहाइश पज़ीर आहे। सामीन हीअ असांजी नई टहीअ जी उभरंदड़ शाइरा कहाणीकारा पारस सनम काज़मी ऐं असां वटि अॼु जे हिन जदीद दौर में जिते अदब में के खोटूं बि आहिनि कहाणी वारे पासे बि काफ़ी सारी खोट महसूसु थिए थी। उते जॾहिं हिन क़िस्म जूं नई टहीअ में नौजवान छोकिरियूं अॻिते अचनि थियूं त तमामु घणी ख़ुशी बि थिए थी ऐं गॾोगॾु हिकिड़ी उमेद जाॻे थी त असां वटि सिंधी अदब अञा पालो न आहे पियो। सिंधी अदब में अञा बि के अहिड़ा चहिरा साम्हूं अचनि था पिया जेके पंहिंजे वक़्त ऐं वसाइर लिखी बि रहिया आहिनि ऐं उन्हनि में कंहिं हद ताईं तख़लीक़ पिणु नज़र अचे थी। असांजे ॿी जेका शाइरा आहे तनवीर अब्बासीअ जी अदबी वारस पारस अब्बासी सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइरा डॉक्टर तनवीर अब्बासीअ जी अदबी वारस पारस अब्बासी 17 फरवरी 1965 ईस्वी ते सिंध जे नामवर आलिम शाइर डॉक्टर तनवीर अब्बासीअ जे घर में ॼाई।
शुरूआती तालीम मक़ामी तरह हासिल करण खां पोइ बी आर्किटेक्चर इंजीनियरिंग जी डिग्री हासिल कई। भारत सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइरा आहे। नवे वारे ॾहाके जे आम शाइराउनि में शुमार थिए थो। भारत सबासीअ जो जनमु जीअं त इल्मी अदबी घराणे में थियो हो, डॉक्टर सबासीअ जहिड़ी शाइर जी परवरिश ऐं पालना हिन खे मुकमल शाइर ठाहे छॾियो। उहा पुख़्ती शाइर आहे। हिन जी शाइरी में फितरत जी मंज़र निगारी ऐं हक़ीक़त निगारी घणी आहे। हिन नवे वारे ॾहाके में तमामु घणी शाइरी कई ऐं तेज़ीअ सां उभरी अॻिते आई, पर पोइ आहिस्ते आहिस्ते ख़ामोश थी वई। केतिरे अरसे खां बिल्कुलु ख़ामोश आहे। संदसि शाइरी आहे जंहिंमां संदसि आदर्श जी झलक पचे थी। ऐं चाहियां थो त संदसि उन्हनि आदर्शनि जी हिकिड़ी झलक ऐं तव्हांजे ताईं पहुचायां। लहंदड़ सिज तकींदा आहियूं, लहंदड़ सिज तकींदा आहियूं, खिंदड़ पन ॻणींदा आहियूं। आखेरंदा वरंदड़ पंछी, आखेरंदा वरंदड़ पंछी, फिरंदड़ पंख झकींदा आहियूं। मोचीअड़े में नेण विछाए निंड जा पेर जलींदा आहियूं, निंड जा पेर जलींदा आहियूं। अहिड़ीअ तरह हिन पंहिंजे वालिद सिंध जे नाले वारे शाइर तनवीर अब्बासीअ खे बेटा तौरु केतिरा ई शेर लिखिया आहिनि जेके हिकु धीअ पारां पीउ खे बहितरीन भेटा हुअण सां गॾु न्यायती सबका मोकिलिया आहिनि। ठंड हो या खीर, ठंड हो या खीर, गुलड़नि वारे घरड़े में हिकिड़ो हो तनवीर, हिकिड़ो हो तनवीर। तनवीर त पूरी सिंध लाइ खीर ऐं खंड जी हो, पर हुनजो पंहिंजो औलाद सां जेको लॻाव हो हुनजो दर्द हुननि सिटनि मां महसूसु करे सघे थो। या वरी हिननि सिटनि मां हेल न हलंदासीं, हेल न हलंदासीं, सरमंद घर जे आॻुर ते कंहिंसां मिलंदासीं। यकीनन तनवीर जे वञण खां पोइ हुन सरमंद घर में इहो ई छा जो केरु आॻुर ते वञे। जंहिं आॻुर ते तनवीर जा नेण हर ईंदड़ जे लाइ आसाइता हूंदा। तनवीर जा नेण जेके कंहिं बि नई टहीअ जे लेख खे ॾिसंदे हुनजी परख करे विझंदा हुआ त हिन ते तकनीकी उभार केसिताईं आहे, हिन में तकनीक जो जज़्बो कहिड़ो आहे, हिन में आदर्श कहिड़ा आहिनि, हिन में वतन परस्ती केतिरी आहे, हिन में धरतीअ जो दर्द केतिरो आहे। या वरी हिकिड़ो ॿियो शहर, जीवन केॾारो, जीवन केॾारो तूं सूरज जीअं सतरंग हुई, तो बिन पए पारो, तो बिन पए पारो। पर सबासी अहिड़ा केतिरा ई हाइका लिखिया आहिनि जेके पीउ ऐं धीउ जे पवित्र रिश्ते ऐं मान समान जा साथी आहिनि। संदसि शाइरीअ जो हिकु किताबु रेशमी आवाज़ 1953 ईस्वी में छपी पधरो थियो, जंहिं तमामु घणी मुक़बलत माणी ऐं हिमत आन पाए। पाण वक़्तु इस्लामाबाद में रिहाइश पज़ीर आहे। ऐं इहो अजीब इतफ़ाक़ चइजे जो तनवीर अब्बासी बि इस्लामाबाद में मुंहिंजी आख़िरी आरामगाह उते ई आहे, पर अलाए छो सिंध खां परबर थी वियो। उहो तनवीर सिंधी अदब में सिंधी शाइरी में हिकु तमामु वॾी खेप तयारु कई। खेप में असां आदम सुमरे खे बि ॻणाए सघूं था, अयाज़ गुल ऐं मुख़्तियार मलक जो नालो बि शामिल करे सघूं था। इन सभिनी जी ज़हनी असर ऐं इन सभिनी जी शाइरीअ जी इस्तलाह डॉक्टर तनवीर अब्बासी कई। ऐं इहे सूरा जेके बि माण्हू आहिनि इहे तनवीर अब्बासी जी मिरास आहिनि, जेके असांखे ॼण त पारस अब्बासी जीअं तनवीर विरसे में ॾेई वियो आहे, जेके समूरा तनवीर जा अदबी फिक्र फिक्री वारस ॾेई छॾनि था। मौजूद साईं जी असांजी ख़ूबसूरत शाइरा तनवीर अब्बासी जी धीउ पारस अब्बासी। ऐं हाणे आऊं तव्हांजे अॻियां पीउ लेखिका जो तारफ़ पेश करे रही आहियां।
आहे असांजी हर ॼाई डॉक्टर परवीन मूसा मेमण। मूं संदसि हिन खाके जो उनवान रखियो आहे वखर सो वाह पए पुराणो न थिए। छरजाई नामवर लेखिका परवीन मूसा मेमण जॾहिं थरपारकर जे ॿीपले शहर में ममन मूसा मेमण जे घर में 1958 ईस्वी धारे जनमु वरितो। संदसि वालिद रेवेन्यू खाते में मुख़्तियारकार जे उहिदे ते फ़ाइदो ऐं नौकरीअ असांजे मुख़्तलिफ़ शहरनि में बदिली ऐं मुक़ररी थींदी रहंदी हुई। अहिड़ीअ तरह परवीन मिठी मासली हासिल कई। उन दौरान हिन पंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ साया मुशाहिदा माणिया जिन संदसि अंदरि जी लेखिका खे निर्वाह कयो। अदबी ज़िंदगीअ में पहिरियां उस्ताद संदसि उहे शहर आहिनि जिन में हिन ॿारनि खां वठी जवानीअ ताईं केतिरियूं ई यादूं कढियूं कयूं। परवीन मैट्रिक 1973 ईस्वी में फर्स्ट क्लास में, इंटर 1975 ईस्वी फर्स्ट क्लास में पास करण खां पोइ प्राइमरी उस्ताद मुक़ररु थी। नौकरीअ खां पोइ बि हिन पंहिंजी पढ़ाई जारी रखी। अहिड़ी तरह 1983 ईस्वी में एम ए अंग्रेज़ी अदब ऐं 1988 ईस्वी में एम ए सिंधी अदब में फर्स्ट क्लास में पास करे गोल्ड मेडल हासिल कयाई। बाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे पास करे 1991 ईस्वी में लेक्चरर मुक़ररु थी। पाण हिन वक़्तु सरदार बहादुर एम डी एंड जी एस गर्ल्स कॉलेज हैदराबाद में असिस्टेंट प्रोफेसर आहे। परवीन मूसा मेमण लिखण जी शुरूआत अफ़साना लिखण सां कई। पहिरियों अफ़सानो चरी जे उनवान सां छपियो। हिन अफ़साने खे तमामु घणो पसंदि कयो वियो। उन बाद हिन ॿिया बि अफ़साना लिखिया ऐं ख़लील जबरान जी कहाणीअ जो तर्जुमो करे मां जो दिलासो जे उनवान सां छपायाईं। केतिरनि ई मौज़ूअनि ते मज़मून पिण बि लिखियईं जेके ॿोलीअ जी शाइस्तगी ऐं वंदड़ सलूक करे तमामु घणा पसंदि कया विया। उन बाद हिन जो लाड़ो तहक़ीक़ न थियो त हिन तहक़ीक़ खे ई पंहिंजे लिखण जो महवर बणायो। संदसि हिन वक़्त ताईं केतिरा ई किताब छपिजी चुका आहिनि जिन में सिंधी अदब जो अदबी जाइज़ो ऐं लतीफ़ियात 2004 ईस्वी में छपियो जेको अदब ऐं लतीफ़ियात जे मौज़ू ते अहम हैसियत रखे थो। सिंधी नसर जे किन सिन्फ़नि जो इतिहास 2008 ईस्वी में छपियो। हीअ किताब सिंधी अदब जे शागिर्दनि लाइ मायारी ऐं काराइतो किताब आहे। उठी राओ रेल तनक़ीदी ऐं तहक़ीक़ी मकाला 2008 ईस्वी में छपियो। हीअ किताब चइनि भाङनि में विरायल आहे। भाङो पहिरियों ॿोली अदब नसुर ऐं नज़म, भाङो ॿियो नसर जो आम सिन्फ़ूं, हिकु जाइज़ो, भाङो टियों तर्जुमा तनक़ीद ऐं लतीफ़ा, भाङो चोथों तवानाई इल्मी ऐं अदबी मज़मून शामिल आहिनि। आदेशन अदब आहे अखरनि में 2009 ईस्वी में छपियो। हिन किताब में शालतीफ़ जी शाइरीअ मां वरितल किताबनि जे नालनि ते तहक़ीक़ कई वई आहे। किताब में कुल 300 किताबनि जा उनवान शामिल आहिनि ऐं उन्हनि खे सिलसिलेवार तरतीब ॾेई रखियो वियो आहे जीअं पढ़ंदड़ खे आसानी थिए। ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जे मज़मूननि मकालनि जा उनवान बि शामिल कया विया आहिनि जेके शाह साईंअ जे कलामनि मां चूंडिया विया आहिनि। उनखां सवाइ किताब जे आख़िर में हिकु लिस्ट शामिल कई वई आहे जेके शाह साईंअ जे शाइरीअ मां कुझु नालनि जी चूंड ते मुश्तमिल आहिनि त जीअं नवनि लिखंदड़नि जे लाइ नाले जी चूंड करण में आसान थी सघे। हीअ किताब पंहिंजी नोइयत जो मुनफ़रद किताब आहे जेको हर लिहाज़ सां शाकार थी सघिजे थो। अहिड़ीअ तरह औरतुनि जे तख़लीक़ी ऐं तहक़ीक़ी कम जे हवाले सां हिन सोनू नाले सां किताब तयारु कयो जेको 2009 ईस्वी में छपियो। हिन किताब में सिंध ऐं हिंद जे कुझु सिंधी लेखकाउनि जूं लिखणियूं ॾिनियूं आहिनि। हिन हिकु ॿियो अहम किताब अख़लाक़ी क़दरीअ नाले सां लिखियो जंहिंमें ॿारनि लाइ अख़लाक़ी ऐं इस्लाही मज़मून शामिल आहिनि। हिन किताब बाबति परवीन लिखे थी त हीअ किताब बुनियादी तौरु नेशनल बुक फाउंडेशन जे इदारे तरफ़ां प्रमोशन ऑफ चिल्ड्रन लिटरेचर जे सिलसिले मुताबिक़ आयल हिकु एडवर्टाइज़ तहत लिखियो हुअमि जो हिकु तवील मज़मून जी सूरत में लिखियो वियो हो। ॿारनि जी सहूलियत लाइ हिन किताब जे मौज़ूअनि खे मुख़्तसर मज़मूननि जी सूरत ॾिनी वई आहे। अख़लाक़ी समाजी ऐं मुआशी क़दरनि जी रोशनीअ में लिखियल
ही किताब मोहम्मद मूसा अदबी अकेडमी पारां 2010 ईस्वी में छपजी पधिरो थियो। वखर सो विया ही इल्मी अदबी अखलाकी ऐं इस्लाही मज़मूननि जो मजमूओ आहे जेको 6 बाबनि ते मुश्तमिल आहे। किताब में अदबी, समाजी, मज़हबी ऐं इस्लाही मज़मून शामिल आहिनि जेके अदबी लिहाज़ खां बि अहमियत रखनि था त अखलाकी ऐं इस्लाही लिहाज़ खां बि वाखाण जे लाइक़ु आहिनि। परवीन हिन किताब में नए नस्ल जी रहनुमाई कई आहे जेको अमल बि साराइण जोॻो आहे छाकाणि जो मौजूदा दौर में नए नस्ल जी रहनुमाई करण वारा घटि ऐं हौसले शिकनीअ करण वारा वधीक आहिनि। ही किताब हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद पारां 2011 ईस्वी में छपियो जंहिंखे अदबी हल्के में तमामु घणो पसंदि कयो वियो। परवीन सिंध माउ जी उहा न्याणी आहे जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी इल्मी ऐं अदबी कमनि में सरफ़ कई आहे ऐं हिन वध खां वधि जाखोड़ कंदे सिंधी अदब जे झोल में मयारी अदब विधो आहे। जीअं त हू पेशे जे लिहाज़ खां उस्ताद आहे ऐं उस्ताद हुअण जे नाते हिन पंहिंजे हिसे जो फ़र्ज़ु निभायो आहे ऐं हिकु उस्ताद रहनुमा वांगुरु पढ़ंदड़नि जी रहनुमाई कई आहे। हिन जो नफ़र वणंदड़ आहे। ॿोली टुड़े असलूब जे लिहाज़ खां हिन जूं लिखणियूं ऊचे पद जूं आहिनि। हिन जे लिखणनि में ख़ासि तौर ते राय क़ाइमु थियल नज़र अचे थी जंहिंमां अंदाज़ो थिए थो त हू तहक़ीक़ जे लवाज़मात खां वाक़ुफ़ु आहे छाकाणि जो तहक़ीक़ी कम में जेसिताईं का राय क़ाइमु न कई वेंदी तेसिताईं उहो कमु तहक़ीक़ जे लिहाज़ खां अणपूरो लिखियो वेंदो। हूअ मौजूदा वक़्त में सिंधी अदब जी बहितरीन नक़ाद आहे। संदसि अदबी कम जे मञता तौरु सिंध जे नाले वारनि अदीबनि आलमनि डॉक्टर नबी बख्श खान बलोच, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, मज़हरुल हक़ सिद्दीकी, डॉक्टर फ़हमीदा हुसैन, आफ्ताब मेमुन, माता महबूब, माता अकबर राशिदी, सैयद मज़हर जमील, डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजे ऐं ॿियनि पंहिंजा राया ॾिना आहिनि। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उन हवाले सां लिखे थो त सिंधी नसर जे टिनि सिन्फ़नि जो इतिहास के बिलाशुबा सिंधी ॿोलीअ में तनक़ीदी अदब जी तारीख़ कढे सघिजे थो। सिंधी ॿोलीअ जी तनक़ीदी अदब में ख़वातीन लेखकाउनि जा चंद नाला मिलनि था। उन्हनि में वॾे फ़ख़ुर सां प्रोफेसर परवीन जो नालो पेश करे सघिजे थो। हिन क़िस्म जो तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी कमु उहो माण्हू करे सघे थो जंहिंखे सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब सां इश्क़ हूंदो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी मथे राय सां मुतफ़क़ थींदे ऐं ॿियो चवंदुसि त हू वाक़ई हिन धरतीअ जे इश्क़ में रची रेती थियल थी ॾिसे। हिन जो कमु हिन जी जाखोड़ ससुई जे पंधनि वांगुरु लॻनि था। खेसि इल्मी अदबी मञता तौरु ऐं बहितरीन किताबनि जे एतिराफ़ तौरु अवार्ड पिणु मिली चुका आहिनि। संदसि ॿिनि किताबनि सिंधी नसर जे किन सिन्फ़नि जो इतिहास ऐं वखर सो विया आहे कि एक तरफ़ा इनाम ऐं उची राव रेल ते सिंधी अदबी संगत पारां 2010 ईस्वी में तहक़ीक़ ऐं तनक़ीद जो अवार्ड शील्ड ॾिनी वई। परवीन मूसा मेमून जो तहक़ीक़ वारो पंध अञा खुटो न आहे। पाण सिंधी नसर जी तरक़ीअ में औरत लेखकाउनि जो हिसो तहक़ीक़ी अभ्यास जे उनवान ते तहक़ीक़ी मक़ालो लिखी नवंबर 2012 ईस्वी में डॉक्टरेट जी डिग्री हासिल करे चुकी आहे। हिन आहे कि वसी मौज़ू आहे यकीननि खे हिन कम में बि मानाइती मौत मिलंदी। उनखां सवाइ संदसि केतिरा ई किताब छपियल आहिनि जिन में जे पारखू पारस जा लतीफ़ात मुल महांगा सुपरीन अदबी तारीख़ सुवां सिधियूं ॾियनि सवाने हयात मोहम्मद उस्मान दीपलाई जूं सिंधी नसर में ख़िदमतूं शख़्सियत शामिल आहिनि। हू हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे ऐं ख़ामोशीअ सां सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत करे रही आहे। डॉक्टर परवीन मूसा मेमून मौजूदा वक़्त में जेके बि असां वटि मौक़िक़ लेखकाऊं आहिनि जिन तहक़ीक़ वारे पासे घणो तवजो ॾिनो आहे उन्हनि में डॉक्टर परवीन मूसा मेमून जो नालो तमामु आम ऐं सधारो आहे। हूअं बि जेकॾहिं ॾिठो वञे त असां वटि मौजूदा जेका सूरत हाल आहे उन में तहक़ीक़ वारे पासे कंहिं हद ताईं मर्दनि जा नाला त असांखे ज़रूरु मिलनि था पर तहक़ीक़ीअ मैदान में औरतुनि जी वॾी खोट आहे। जेतोणीकि असां वटि मादी में केतिरा ई नाला हुया जंहिंमें डॉक्टर फ़हमीदा हुसैन, डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा, डॉक्टर तामीना मुफ्ती
ऐं ॿियूं खोड़ सारा नाला आहिनि, पर मौजूदा वक़्त में तमामु थोरा नाला असांखे मिलनि था, जंहिंमें डॉक्टर परवीन मूसा मेमण, डॉक्टर शाज़िया पिताफी, डॉक्टर रियाना नज़ीर, हसीन मुशर्रफ, प्रोफेसर कश्मीर सुमरो ऐं ॿिया एकड़ ॿेकड़ नाला चई सघजनि था। पर जंहिं हद ताईं जंहिं सिता जो कमु थियणु घुरिजे, जंहिं सिता जी तहक़ीक़ थियणु घुरिजे, अहिड़ो कमु असांजी डॉक्टर परवीन मूसा मेमण कयो आहे। ऐं निहायती तसलसल सां हिन सिंधी अदब खे किताब ॾिना आहिनि। इन सिता जे कम जी असां वटि खोट आहे, पर उनजे बावजूद बि असां मायूस कंहिं बि हद ताईं न आहियूं, किथे बि असां में मायूसी न आहे। असांखे सिंध जे नए नस्ल मां वॾियूं उमेदूं आहिनि। असांखे यकीन आहे त सिंध जो नओं नस्ल तहक़ीक़ जे मैदान में, तनक़ीद जे मैदान में यकीननि पंहिंजो ॿूटो ॿारींदो। जहिड़ी रीति तखलीक़ जे हवाले सां शाइरी में असांजो केतिरियूं ई जेके छोकिरियूं अची चुकियूं आहिनि ऐं उन्हनि वध खां वधि लिखी रहियूं आहिनि, तसलसल सां सुठा किताब छपजनि था पिया, अहिड़ी रीति यकीन असांजे ईंदड़ टहीअ में अहिड़ो लेखकाऊं उभरी ईंदियूं जेके तहक़ीक़ ऐं तनक़ीद जे पासे बि पंहिंजो ध्यानु ॾींदियूं। मुंहिंजो सामाईन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन प्रोग्राम ॾाप जा ॾस में मूं अव्हांजे अॻियां सिंध जे 3 आम लेखकाउनि पारस सनम काज़मी, पारस अब्बासी ऐं डॉक्टर परवीन मूसा मेमण जो खाको पेश कयो, जंहिं मां तव्हांखे यकीनन इहो अंदाज़ो थी वियो हूंदो त असांजे सिंध जायूं जेके पंहिंजे अदबी हवाले सां हिकिड़ी अहम जाइ वाधारनि थियूं ऐं हुननि जो पढ़ियो यकीनन सिंध जे लाइ जटादार हूंदो। सिंधी ॿोली जे लाइ, सिंधी अदब जे लाइ उन्हनि जो हिकिड़ो पासो कॾहिं ताइमी जे ॿिन्ही पुड़नि में असां मर्दनि जे अदब खे रखंदासीं, औरतुनि जे अदब खे बि रखंदासीं। त मूंखे यकीन आहे त भले खणी मर्दनि जो पासो भारी थिए, पर औरतुनि जो पासो बि सफ़ा हल्को न रहंदो। उहो कंहिं हद ताईं सुई सां ज़रूरु टकराईंदी। तंहिं करे सुबुह जे सिज मां सुवाई जे सपने जी उमेद आहे। हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़ खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन